हाज़िरासी जेको आहे ॻोठु गुलाम खान चाचड़ में गोलीबार इलाइक़े में कंदकोट में वेठा आहिनि। असांजो दोस्त मुस्तफ़ा चाचड़ दोस्त पुराणो उनखां हिन भाउ जेको आहे शहादत जी जेको हालत कंदासीं, हुन जेको इलाइक़े में जेके मसइला आहिनि सफ़ाई जे हवाले सां रोड आहे उन सां जेको आहे साईं सां हालत कंदासीं। पैवान भाउ खे जेको आहे 7 ॼणा अॻु में शहीद थियो हुयो, उनजी जेको आहे पैरागेस का निकिरी आहे, कातिल वग़ैरह गिरफ़्तार थिया आहिनि या न आहिनि छा? साईं को बि कातिल अञा ताईं गिरफ़्तार न थियो आहे। हिन टाइम ताईं मुख्य जवाबदार जेके ॿई आहिनि उमर चाचड़ ऐं उन खां पोइ जेको आहे सोनो चाचड़, उहे गिरफ़्तार न थी सघिया आहिनि ऐं अॼु ताईं जेको आहे त हू असांखे मोतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि ऐं हर तरीक़े सां हिरासत करे रहिया आहिनि। उन जे लाइ SSP सखर जेको आहे त असांजी का बि मदद न कई आहे। 30/6/2020 में मुंहिंजो भाउ मस्जिद दौरान शहीद कयो वियो। उन खां पोइ जेको आहे त हिन टाइम ताईं असर सोख उन्हनि जी मदद करे रहिया आहिनि ऐं असर सोख हुननि सां गॾु आहिनि ऐं हू लोफर क़िस्म जा माण्हू आहिनि ऐं उहे असांखे अञा ताईं बि धमकियूं ॾींदा रहिया आहिनि ऐं उन जे बावजूदि जेको आहे त असां हाज़िम वग़ैरह ते कोन था वञी सघूं। इन करे जेको आहे त असां सां का बि जेको आहे कोऑपरेशन गवर्नमेंट न कयो आहे। IG DIG जो पुगा बोर्ड जेको दाख़िल थियल आहे, बोर्ड जी मार्फत का शइ जेको आहे वोट मिली आहे न मिली आहे? न साईं, असांखे अञा ताईं का बि मोट न मिली आहे। उनजे बावजूदि जेको आहे त अञा केस चालान ई न थियो त जेको आहे उतां जे वॾेरनि चवा कराए करे कोर्टनि मां उन्हनि जूं ज़मानतां कराए छॾियूं, छो त जेको आहे अञा ताईं को पीरियड ई न हुयो, अञा केस ई चालान न थिया, केस पको ई न थियो त उन्हनि जूं जेके उबूरियूं ज़मानतां मंज़ूरु करायूं। जेके ॿिया जवाबदार 3 हुया गिरफ़्तार, उन 3 गिरफ़्तार जवाबदारनि जूं जेके ज़मानतां कोर्ट जेके आहिनि त उहे करे छॾियूं ऐं मुख्य जवाबदार अॼु ताईं गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। असां अवां जेकी बिरादरी आहे उन तरह खां मुज़ाहिरा वग़ैरह या मुख़्तलिफ़ मक़सद ते कया आहिनि, उन खां पोइ बि जेको आहे कोर्ट सबूरी जेको आहे का शइ निकिरी आहे, तव्हां इन लाइ छा कयो? असांजा सरदार साहब ऐं असांजे तर इलाइक़े जा जेके सरदार आहिनि उन्हनि जो असां सां कोऑपरेशन आहे। उनको जेको थी सघे थो असांजी मदद करनि था ऐं असांजा मुक़दमा असांजी बिरादरी जा माण्हू असांजी मदद करे रहिया आहिनि। जेतिरी उनखां थी सघे थी पई उनखे शाबस आहे, उहे वीचारा करनि था पिया। जेकॾहिं जेको आहे त उहो हिकिड़ा लोगे क़िस्म जा माण्हू आहिनि ऐं हुननि जेको आहे मुंहिंजो भाउ बेगुनाह शहीद कयो आहे, इन करे असांजी बिरादरी जा माण्हू को बि उन्हनि सां गॾु कोन्हे को ऐं ॿी क़ौम जा माण्हू आहिनि जेके उन्हनि सां गॾु हिन ॿी बिरादरी जा जेके सरदार आहिनि, जेके हो अटकल करे वञी करे हिकिड़ो बहानो बणाए पंहिंजो उन वटि वञी राकी जे तरीक़े सां वञी रहिया आहिनि। बग़ैर हुन वटि ॿ हुन वटि ॿ हुन वटि सिर्फ़ु पंहिंजे मतिलब ऐं मुफ़ाद जे ख़ातिर हुन वॾेरनि खां जेको आहे मदद वठी करे अञा असांजे मथां कूड़ा केस करे ऐं असांखे कोर्टनि में छिकाए रहिया आहिनि। उनखां आवाज़ गोलीमार ॻोठु आहे ऐं पुराणो मशहूरु नालो गोलीमार आहे। पाणी जे मिठे पाणी जे हवाले सां या ड्रेनेज सिस्टम आहे नालियुनि जो या बिजली जो आहे, गैस जे हवाले सां इहे काफ़ी मसइला आहिनि। इन लाइ हवाले छा मुतालबो आहे? साईं, इन जे लाइ पहिरीं ॻाल्हि त अॼु ताईं असां वटि जेको आहे त असां सिटी में रहूं था पिया, UC 4 में, वार्ड 16 में, त हिन टाइम ताईं जेको आहे त असांखे जेको आहे न को नाली आहे, न रोड आहे, न का बिजली जी सहूलियत आहे। हिन टाइम ताईं असां समूरी सहूलियतुनि खां जेको आहे त महरूम हूं। उन जे बावजूदि जेको आहे त चूंडियल जेके बि आहिनि ऑफिसर ऐं चूंडियल नुमाइंदा का बि हिन टाइम ताईं असांखे न मदद कई अथनि ऐं उन खां पोइ को बि सफ़ाई वारो असां वटि कोन थो अचे पियो। उन जे बावजूदि जेको आहे त असां वटि हिन टाइम में वबाई बीमारियुनि ऐं हिननि जो ख़तरो आहे। उन जे हिसाब सां जेको आहे त असांखे तकलीफ़ आहे। हिन टाइम ताईं DC साहब या जेकॾहिं जेको आहे त तालुका ऑफिसर जेके बि आहिनि या डिस्ट्रिक्ट ऑफिसर आहिनि, उहे जेके आहिनि हिन टाइम ताईं का बि असांजी मदद न करे सघिया आहिनि ऐं न का शइ असांखे ॾेई सघिया आहिनि। का बि स्कीम न मिली आहे असांखे। नवी सुबुह ॻाल्हियूं ॿुधियूं त असांजो जेको आहे भाउ जा ख़ातिर गिरफ़्तार न कया आहिनि। उनखां अलावा जेके असांजे इलाइक़े जा मसइला आहिनि उहे जेको हल न आहिनि।